हिदायत फरमा, उन्हनि खे फतह नुसरत अता फरमा। करीम रब उन्हनि जे बच्चन सां न्याणियुनि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे, करीम रब उन्हनि खे आज़माइशुनि खां बचा। इलाहुल आलमीन उन्हनि खे कामयाबियूं ऐं कामरानियूं अता फरमा। मदीने वारे साईं जे सदके में उन्हनि खे इज्जत ऐं आबरू सां आज़ादी नसीब फरमा। महबूब मदीने वारे साईं जे सदके में ज़ालिम जाबिर इसराइल खे नेस्त ऐं नाबूद बना। करीम रब उन्हनि खे नेस्त ऐं नाबूद बना। या रब करीम फलस्तीनी मुसलमाननि खे उन्हनि ते क़ुव्वत फतह ऐं बरतरी अता फरमा। मदीने वारे साईं जे सदके में मोहम्मद करीम जे हिन मुबारक महीने जे सदके में मुसलमाननि जी मदद फरमाए, पूरी उम्मत मुस्लिमा खे खुशी जो तोहफो अता फरमा। या रब करीम इस्लाम ऐं मुसलमाननि जे दुश्मननि खे नेस्त ऐं नाबूद बना। सल्लल्लाहु तआला अला नबी व आलिहि वसल्लम।